वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो आख़िरी हिस्से में ज़िक्र कंदासीं बदमनी जो सिंध जे उत्तर वारे इलाइक़े में ख़ासि तौर ते कशमोर, कंदकोट, शिकारपुर, सखर, जैकबाबाद, घोटकी ज़िलनि में, खैरपुर ज़िले में अमन अमान जी सूरत हाल कंट्रोल हेठि न पई अचे। केतिरनि ई ॾींहंनि या महीननि खां वठी इहा सूरत हाल आहे। इलाइक़े जा माण्हू बदमनी जी बाहि जे बब्बड़ में सड़ी रहिया आहिनि, ॿरी रहिया आहिनि। हुकूमत, पुलिस, लाॻापियल लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ अमन अमान वारी सूरत हाल ते कंट्रोल न पिया करे सघनि। इहो ई सबबु आहे जो अॼु जमात इस्लामी जो सरबराह सिराजुल हक़ कंदकोट पहुतो आहे ऐं कंदकोट में जमात इस्लामी जे तरफ़ां हिकु एहतजाजी रैली कढी वई आहे। एहतजाजी रैली में तमामु वॾे अंग में जमात इस्लामी जे कारकुननि ऐं इलाइक़े वासिन शिरकत कई आहे। सिराजुल हक़ साहब जो चवणु आहे त कशमोर कंदकोट ज़िले में गुज़िरियल हिकु साल जे दौरान 400 माण्हू अगवा कया विया आहिनि ऐं 100 खां वधीक माण्हू क़तल थी चुका आहिनि। ही सिंध ऐं बलूचिस्तान जे बॉर्डर वारो ज़िलो आहे जिते बदकिस्मती सां सभ खां वधीक अगवा जा वाक़िया पेश अचनि पिया। हिंदू बिरादरी, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ सां तालुक़ु रखंदड़ माण्हू, मासूम ॿार, औरतुनि खे अगवा करे कचे में बांदी बणायो वञे पियो। हाल सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ कंदकोट जो रिपोर्टर पीरबख्श बंगवार। पीरबख्श, अॼु वारी जेका रैली आहे सिराजुल हक़ साहब जी अॻुवाणी में, उन हवाले सां कहिड़ा डिटेल्स आहिनि तव्हां वटि? ज़िले कशमोर कंदकोट में साल 2023 जी शुरूआत खां अॼु ताईं 8-9 महीननि जे अंदरि जेके बदमनी जी बाहि ॿरी आहे उन ते अञा ताईं जेको आहे कंट्रोल न थी सघियो आहे। हिन साल में ज़िले कशमोर कंदकोट में 3 खां 4 SSP बि चेंज कया विया आहिनि, पर उन जे बावजूद बि जेको आहे ज़िले में अमन अमान जो सूरत हाल ते कंट्रोल न अची सघियो आहे। अहिड़े रीति अमन अमान जे सूरत हाल ते ज़ाब्तो न आणण ख़िलाफ़ जमात इस्लामी पारां मुसलसल उहो जेको आहे त केतिरनि महीननि खां वठी जिदोजहद में एहतजाजी मुज़ाहरनि धरणनि में हले थो। त अॼु हुननि जो जेको आहे क़ाइद सिराजुल हक़ जे अॻुवाणी में गोलीमार खां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं घंटाघर चौक ते हुन जॾहिं अची करे ख़िताब कयो आहे त हुन इहो बि चयो आहे त ज़िले कशमोर कंदकोट अंदरि 400 खां वधीक माण्हू अगवा थी चुका आहिनि, 100 खां वधीक माण्हू क़तल थी विया आहिनि ऐं ज़िले जेको आहे त इंतिज़ामिया अञा ताईं ख़ामोश आहे। ऐं उन ॿिया बि इल्ज़ामात जेके बि हिते ज़िले कशमोर कंदकोट में माण्हू अगवा थियनि था उन्हनि में चूंडियल नुमाइंदा ऐं पुलिस जेको आहे तुंहिंजो सरपरस्ती करनि था ऐं उहो हिकिड़ो ज़रियो आहे अगवा बराए तावान में इनमें पैसा कमाए करे जेको इलेक्शन में ख़र्च करनि था। इन सां गॾोगॾु अॼु असां ज़िक्र कंदासीं त हिंदू पंचायत वारा अॼु प्रेस क्लब पहुची करे जेको डिस्ट्रिक्ट लेवल ते हिंदू पंचायत वारनि हिकिड़ो पंहिंजो तंज़ीम आहे उनजो माना एहतजाजी मुज़ाहिरो जो जेको ऐलान कयो आहे ऐं प्रेस क्लब में कंदकोट पहुची करे कोई प्रेस कॉन्फ्रेंस कयो आहे त असां उन्हनि चयो त असां ख़ामोश हाणे वधीक न वेंदासीं। असांजो हिंदू बिरादरी जो हिकिड़ो मुखी समेत जेको आहे त 4 माण्हू अगवा थियल आहिनि। पुलिस हुन में जेको आहे रुॻो आसरा पई ॾे ऐं माण्हू असांजा बाज़ियाब न थिया आहिनि। असां ज़िले लेवल ते जेको आहे तहरीक हलाईंदासीं। जेकॾहिं असांजो इंसाफ़ न कयो वियो त असां इन तहरीक खे पंहिंजे सिंध लेवल ते पुॼाईंदासीं। जी गढ़ साहब। पीरबख्श, सिराजुल हक़ साहब जो जेको इहो मौक़िफ़ आहे त ज़िले जा सियासी या चूंडियल नुमाइंदा या पुलिस ऑफिसर मुलविस आहिनि, सरपरस्ती करनि था, इहो यकीनन संदसि मौक़िफ़ आहे ऐं हुनजो हक़ आहे त उहो पंहिंजो मौक़िफ़ ॾिए। सच त इहो आहे पीरबख्श त पुलिस जा केतिरा ई जवान ऐं ऑफिसर पंहिंजे सिरनि जा नज़राना बि पेश कंदा रहिया आहिनि ॾोहारियुनि सां मुहाॾो अटकाइण लाइ, पर बदकिस्मती सां हिते अमन अमान क़ाइमु न पियो थी सघे। जीअं तव्हां चयो त गुज़िरियल 1 साल खां बि घटि 9 महीननि जे अरसे में केतिरा ई SSPs चेंज कया विया आहिनि, पुलिस जूं स्ट्रेटेजीज़ बार बार तब्दील थींदियूं रहियूं आहिनि, पर बदमनी आहे जेका कंट्रोल हेठि न पई अचे। ख़ासि तौर ते मुतासिर थिए पई हिंदू कम्यूनिटी जंहिंजे मासूम ॿारनि खे अगवा कयो वञे पियो, वापारियुनि खे अगवा कयो वञे पियो, मुखी तव्हां ॿुधायो पिया अगवा थियल आहे, डॉक्टर डाइच अगवा थी वियो ऐं मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जेके अगवा जो शिकार बणिजनि पिया, ॾोहारी कचे अंदरि मौजूदु आहिनि। समूरी सूरत हाल में हिंदू कम्यूनिटी जा कुझु माण्हू या कुझु ख़ानदान जेको ॿुधायो वञे पियो त हितां लॾ पलाण करण ते मजबूर थिया आहिनि। हिन समूरी सूरत हाल खे कीअं डील करे सघिजे थो? पुलिस जे जेका सीनियर कमांड आहे, लीडरशिप आहे, उनजो छा मौक़िफ़ आहे? छा पुलिस हिनखे फेस करण जी सलाहियत रखे थी या ज़रूरी आहे त रेंजर्स जो ऑपरेशन थिए? गाई साहब, जेतिरे क़दुरु हिंदू कम्यूनिटी जी ॻाल्हि कंदासीं त हिंदू कम्यूनिटी जा केतिरा ई इहो ख़ानदान हुया जेके कशमोर, शिकारपुर ऐं जैकबाबाद ज़िलनि खां जेको आहे उहो लॾ पलाण करे विया आहिनि ऐं केतिरा ई उहे 100 जे तादाद में कंदकोट जा अहिड़ा रहवासी आहे जेको कंदकोट कशमोर मां जेको लॾ पलाण करे हैदराबाद ऐं कराची जो रुख कयो आहे। ऐं जेतिरे क़दुरु ॻाल्हि कंदासीं त कचे में ऑपरेशन जो त गुज़िरियल 3 महीने खां अॻु में जॾहिं SSP इरफान समूह हुयो उन में सीनेट में जॾहिं पेश कयो त उन इहो उते ज़िक्र कयो आहे त ज़िले कशमोर कंदकोट जो जेको वाहिद हल आहे त उते फ़ौजी ऑपरेशन कयो वञे त उन जे अहिड़े बयान ॾियण खां पोइ ॿिए ॾींहं ते जेको आहे तुंहिंजो ट्रांसफर कयो वियो आहे। ऐं ज़िले कशमोर कंदकोट जा ॾोयारी जेकॾहिं सिंध हुकूमत हिकिड़ो पधरनामो जारी कयो आहे उन में
टोटल जेको आहे 288 धाड़ेल आहिनि उहे 2 डिवीज़न में, सखर डिवीज़न डिस्ट्रिक्ट सखर, शिकारपुर, घोटकी ऐं कशमोर ज़िले में 4 ज़िलनि में उन्होंने नॉमिनेट कया आहिनि। त टोटल 248 उहे धाड़ेल आहिनि, दहशतगर्द आहिनि, जेको सॼे 4 ज़िलनि खे जेको आहे उहो पंहिंजे इन लपेट में आणनि था, जेको रोज़मर्रा ते माण्हू अगवा कनि था। ॿिन्ही डिवीज़न्स जे 4 ज़िलनि में जेकॾहिं पुलिस फोर्स खे काउंट कयो वञे त हज़ारनि में पुलिस जे जवाननि जो अंग हूंदो पीर बख्श। भाई साहब बिल्कुलु हज़ारनि जे तादाद में पुलिस जा जेको आहे जवान हिते मौजूद आहिनि ऐं केतिरनि ऑपरेशननि में जेको आहे त ॻाल्हि कंदा आहिनि, जेके ऑपरेशन थिया आहिनि उनमें 12 खां 15 जेके पुलिस एहलकार हुया उहे गुज़िरियल 4 महीननि में जेको आहे मुक़ाबले में शहीद बि थी विया आहिनि। त असल बदकिस्मती भाई साहब इहो आहे जेकॾहिं हिते पुलिस वारा कंहिं बि धाड़ेल खे मारनि था त हितां जा जेके सरदार आहिनि या हितां जा वरेरा आहिनि या हितां जो जेको क़बाइली जेको तरीक़ेकार आहे त उन पुलिस वारे जे मथां चटी विझनि था, उन ते एफ़ज़ो रखनि था। गुज़िरियल तव्हांखे हिकिड़ो ज़िक्र कंदासीं, जेको कुझु महीना अॻु में बब्बी बंगवार हुयो, उनखे पुलिस वारनि मुक़ाबले में मारियो। उन जो ख़ैर थियो, हिकु पुलिस वारे खां 22 लख रुपया उन एफ़ज़ो वरितो हुयो आहे। ॾोहारी खे मारण जो ॾंड, ॾोहारी खे मारण जो, ॾोहारी जे मारण जो एफ़ज़ो 22 लख रुपया पुलिस वारा भरनि था। तव्हां ॿुधायो त ॿियो हाल ॾिसो, लोकल पुलिस उहा छा विढ़ंदी, उहो पुलिस विढ़ण लाइ तयारु न आहे, छो जो उनजो पुट भराई करण लाइ कोई न आहे। हितां जेको सरदारी निज़ाम हले थो इन में पुलिस मरे थो त उहो फ़ौक़ आहे, जेकॾहिं धाड़ेल मरे थो त उनखे एफ़ज़ा ॾियणा पवनि था। न पोइ इन सॼी सूरत हाल में पीर बख्श सियासी शख़्सियतूं जीअं पंहिंजो सिराज अल हक़ साहिबु ज़िक्र कयो आहे, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे छो नथा पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करनि। जॾहिं तव्हां असां ऐं इवन पुलिस ऑफिसर्स जेके उते लीड था करनि, ज़िलनि खे हेड था करनि, उन्हनि जी बि इहा राय आहे त हीअ पुलिस जे वस जी ॻाल्हि कोन्हे। ऐं तव्हां असांखे ख़बर आहे त हीअ क़बाइली निज़ाम आहे, हिते मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा क़बीलनि जा माण्हू पंहिंजे क़बीलनि जे ॾाढ ऐं ॾढ ते विढ़नि था, दहशतगर्दी करनि था। क़बीलाई सरदारनि जो रोल नथो ठहे हिन समूरी सूरत हाल में, उहे छा पिया करनि? गाय साहब उन्हनि जो को बि रोल न आहे। जेकॾहिं क़बाइली झड़दा असां हिकिड़ो अञा ऑफ दी रिकॉर्ड कंहिं ऑफिसर असांखे पंहिंजे ज़रियनि तां मालूम थिया, उन इहो ॿुधायो जॾहिं बि असां उन सियासी बोतारनि खे या सियासी उन सरदारनि खे जेके उन धाड़ेलनि जा सरपरस्त आहिनि, माना उन्हनि खे जॾहिं असां हथ विझूं था त हितां जा चूंडियल नुमाइंदा या हितां जा जेके साबिक़ा वज़ीर हुया या जेके चूंडियल नुमाइंदा हुया त उहे असेंबलियुनि ताईं वञी करे आवाज़ उठाइनि था त हीअ असांजा वोटर आहिनि, हिननि खे जेको आहे पुलिस हिरासमेंट करे ॿधो वञे थो। इन बेसिस ते हिकिड़ो SSP असांजो ज़िले जो हुयो शबीर सेठार, जॾहिं उन्हनि उन सरपरस्तनि खे हथ विधो त उन 15 ॾींहं बि उहो न रहियो आहे। उन चयो जेकॾहिं उहे कमु न ॾींदासीं त उहो जेको आहे मोकल ते हलियो वियो आहे। अहिड़े रीति उन्हनि सरदारनि खे जॾहिं बि पुलिस हथ विझे थो त उहे चूंडियल नुमाइंदा उन्हनि जेके बचाइण लाइ उहे जेको आहे तारुक में अचनि था, उहे असेंबली ताईं आवाज़ उथारनि था, उनजे करे उहे सरपरस्त बची वञनि था। वॾी महिरबानी अव्हांजी पीर बख्श अपडेट कयो वियोसीं। अलमिया वारी सूरत हाल आहे, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे 4 ज़िलनि में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई गणती जहिड़ी आहे। केतिरा ई बल्कि आउं जेकॾहिं इहो चवां त दर्जने माण्हू हींअर बि यरगमाल आहिनि इन ॾोहारियुनि वटि, जिन जूं बेरहमाने तरीक़े सां तशदुद वारी वीडियोज़ पाण ॾोहारी जारी करनि था, उनजे माइटनि खे इमोशनली ब्लैकमेल करे उनखां भुंग हासिलु करण लाइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा बेवसी जो शिकार आहिनि। माण्हू जेके आम शहरी कानून पसंदि आहिनि उहे इंतिहाई ख़ौफ़ ऐं ॾहकाव वारी सूरत हाल में पंहिंजा ॾींहं ऐं रातियूं गुज़ारनि पिया। हिन समूरी सूरत हाल में ज़रूरी आहे त रियासती इदारनि जे तरफ़ां हिकिड़ो गॾियल ऑपरेशन करे हिते जेको जीअं पीर बख्श ॿुधाए पियो त को 250 जे लॻभॻि इन 4 ज़िलनि में ॾोहारी आहिनि जेके टोलनि जी सूरत में पुलिस जे जवाननि खे शहीद करनि था, आम शहरनि खे अगवा करनि था ऐं समूरे इलाइक़े जो अमन अमान दाव ते लॻाए वेठल आहिनि। उनजे ख़िलाफ़ु इंतिहाई सख़्तु एक्शन खणण जी ज़रूरत आहे, बल्कि बेरहम कार्रवाई जी ज़रूरत आहे। व्यूअर्स, मुंहिंजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।